बदमाशी जी गाल सोचे समझी कंदो कर मुनाफिक जेखा तू सिखियो आही उए असांजा शागिर्द थी चवे अरबाब अरसलान मेमुन हैदराबाद वारो पुछो उन्हनि मुनाफिकन खां त असां छा आहियूं असां बिजली आहियूं खाली शाट न हणंदा आहियूं रत कढी पोइ छॾींदा आहियूं अरबाब खां पासो कर भली ॻाल्हि अथई अरबाब खां पासो कर त भली ॻाल्हि अथई असां ख़ामोश जरूर आहियूं पर ताक़त तुंहिंजे शहर खे हिलाइण जे तीर रखूं था चवे इमरान खान लगारी निया सवेरा चंबड़ वारो समुंड जहिड़ी असांजी सुञाण ॿाहिरां त चुप चुप हूंदा आहियूं ऐं अंदर में हूंदा आहियूं तूफ़ान अंदर में हूंदा आहियूं तूफ़ान जीअण जंजाल न कयो असांजो अलाए छाते दिमाग़ ख़राब थियो आहे तव्हांजो लगे थो पेट भराई थव या ॾिठी असांजी न तवाई थव अची जज़्बात में जे लथासी मैदान में त चौंपलियूं लाहे भॼंदव ऐं रामभट राज ॿुधंदव रामभट राज ॿुधंदव असांजे पोयों जेके भौंकंदा आहिनि पर जॾहिं साम्हूं ईंदा आहिनि त पेरनि ते हथ रखी मिलंदा आहिनि चवे साईं न्याज़ अहमद मला टंडो मोहम्मद खान वारो छो त इहे निशानियूं मुनाफ़िकनि जूं हूंदियूं आहिनि पर पुट चवंदा आहिनि त इनखे बर्बाद कयूं जॾहिं साम्हूं ईंदा आहिनि त कुझु बि न करे सघंदा आहिनि अंदर में पिया जलंदा आहिनि अंदर में पिया जलंदा आहिनि लात मारू क्या? मैंने क्या किया अभी? अरे तेरे को नहीं यार इसको मार देगा तुझी गद्दारी जी का परवाह ना है तुझी गद्दारी जी का परवाह ना है जली पाण भी दे असां के चाहे असां जी त हींअर भी इज्जत आहे हर शहर में तू भली सड़ंदो रहो अंदर में तू भली सड़ंदो रहो अंदर में हथियार ॾेखारण सोला आहिनि उन्हनि खे हलाइण लाइ जिगर थो खपे तू छा ड्रिजारींदे असांखे ड्रिजणा काम चवे निज़ाम चांडियो सऊदी अरब जिद्दा वारो घर में खड़कंदा थी थांव त बि ॾकंदो थी हाव तू छा शींहं जो मुक़ाबिलो कंदे बुज़दिल भॼी सिर बचाए किथे सरड़जी न वञे किथे सरड़जी न वञे सड़ी वेंदा आहिनि कुझु मुनाफ़िक माण्हू अॼु बि असांखे गॾु ॾिसी वॾी बाहि हूंदी अथनि अंदर में पर कुझु करे न सघंदा आहिनि नियत बद अथनि तॾहिं मुंहं में नीमक न अथनि एॾी थी थियनि पोइ बि नथा सुधरनि